إنا أعطيناك الكوثر فصل لربك وانحر إن شانئك هو الأبتر صدق الله العلي العظيم. तलावत कलाम पाक ॿुधण जी सादत माणीसीं असीं अवां ख़िदमत में हाज़िर थी चुका आहियूं. प्रोग्राम आहे तव्हांजो पंहिंजो सलाम रमज़ान. मूंखे इरशाद जागीरानी चवंदा आहिनि. मूंसां गॾु साथी मेज़बान पिर सैयद बि मौजूदु आहे. इरशाद बारी ताला आहे त ईमान वारो रोज़ा तव्हां ते फ़र्ज़ु कया विया जीअं तव्हां खां अॻु वारनि मुस्लमाननि ते फ़र्ज़ु कया विया हुआ. इन करे त जीअं तव्हां परहेज़गार थियो, जीअं तव्हां मुतक़ी थियो. रोज़ो गुनाहनि खां बचण जो नालो आहे. रोज़ो इंसान खे सबुर सेखारींदो आहे. रोज़ो इंसान खे बर्दाश्त सेखारींदो आहे. रोज़ो असांखे अख़लाक सेखारींदो आहे. रोज़ो गुनाहनि खां बचण जी ढाल बि पाण चई सघूं था. हदीस पाक आहे त जन्नत जा 8 दरवाज़ा आहिनि ऐं उन्हनि दरवाज़नि मां हिकु दरवाज़े जो नालो आहे बाबुल रियान, जंहिंमां सिर्फ़ु रोज़ेदार दाख़िल थींदो. ऐं रोज़ो क़यामत जे ॾींहुं अल्लाह पाक खे रोज़ेदार जी सिफ़ारिश बि कंदो. सो सभिनी खे ई बाबरकत महीनो शल नसीबु थिए ऐं जिन खे नसीबु थिए पियो उन्हनि सभिनी खे खोड़ सारियूं वाधायूं हुजनि. जिन खे नसीबु न थी रहियो आहे अल्लाह पाक उन्हनि खे हिदायत ॾे ऐं तौफ़ीक़ ॾे. रोज़ा असां ते फ़र्ज़ु कया विया आहिनि. रोज़ो न गुसाइजे त चङो अमल आहे. बिल्कुलु अव्हां सही चई रहिया आहियो. ऐं जेके मुस्लमान पाण खे अकेलो सम्झनि था स्पेशली रमज़ान जे टाइम ते, त हुई बि अकेलो न सम्झणु खपे, पर जॾहिं रमज़ान जे टाइम ते पाण खे अकेलो सम्झनि था त जेको पहिरियों कलमो आहे कलमो तैयब ज़रूरु पढ़नि. ऐं इहा ॻाल्हि ज़रूरु यादि रखनि जॾहिं अलाह ताला हज़रत यूनस खे न छॾियो, किथां खां किथां जो बादशाह करे छॾियो, हज़रत इब्राहिम खे न छॾियो. ऐं जेके बि इहे वाक़िया आहिनि, जेके बि इहे मौजा आहिनि, जेके असांजे आॾो आहिनि, असां ॿुधा आहिनि, जॾहिं उन्हनि खे न छॾियो त असांखे कीअं छॾे सघे थो. जेके असीं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत आहियूं, उनजे प्यारे महबूब जी उम्मत आहियूं. त कॾहिं बि जॾहिं बि परेशानी थिए, मायूसी थिए, जॾहिं तव्हांखे महसूसु थिए तव्हां अकेला आहियो, तव्हांजे घर में, तव्हांजे आस पास, तव्हां सां गॾु केरु न आहे, त इहा ॻाल्हि जेका आहे उहा ज़रूरु यादि रखिजो त अलाह ताला जेको आहे उहो असां सां गॾु आहे ऐं उहो हर वक़्तु गॾु हूंदो आहे ऐं उन सां कलाम करण जी कोशिशि कंदा करे. सही. इन जे करे अलाह पाक जी दामन ऐं रहमत खे मज़बूती सां पकड़े रखो. बिल्कुलु. अलाह पाक तव्हांजा वार न्यारा करे. अॼोको प्रोग्राम तव्हांजी ख़िदमत में, समाअतुनि में, तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन फरमायो आहे. करशी जामी श्री ठाहिण वारनि जामी श्री जे हवाले सां रोज़ु ॿुधाईंदा आहियूं. तव्हांखे अॼु बि ॿुधाईंदासीं त ॾाढो सुठो शरबत आहे ऐं मिठो शरबत आहे. आउं बि पीअंदो आहियां, पिर बि पीअंदी आहे. असां वटि बि इन प्रोग्राम खां पोइ इफ़्तार जो दस्तरख़्वान सजंदो आहे, उहो बि जामी श्री ताउन सां हूंदो आहे. उन में बि जामी श्री पीअण जो ईअं खणी चऊं त शौक़ु असांजो पूरो थींदो आहे. करशी जामी श्री तव्हां बि पीअंदा कयो, यकीन पीअंदा आहियो. पाकिस्तान में कोई अहिड़ो माण्हू न आहे जंहिं करशी जामी श्री कॾहिं न पीतो हुजे. ईअं चवणु मूंखे अजीब लॻंदो. सो करशी जामी श्री सभु पीअंदा आहिनि. हुननि जो स्लोगन बि आहे त करशी जामी श्री सभु पीते हैं. करशी जामी श्री जी ॻाल्हि पिर खे ऐं मूंखे बि हिकिड़ी वणंदी आहे त हिन में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि मिलायल न आहे. पोइ त इहो त ज़बरदस्त शरबत थियो न. सही ॻाल्हि आहे. छो जो अहिड़ी का बि शइ न आहे जंहिंमें तव्हांखे पाणी या माना मिलावट जी ॻाल्हि करियां. अॼुकल्ह माण्हुनि में ई मिलावटूं आहिनि, माण्हुनि जे वर्ताव में मिलावटूं आहिनि. त ही करशी जामी श्री जेको आहे उहो 100% प्योर आहे. प्योर संदल या अर्कियात सां ठहियलु आहे. जेकॾहिं तव्हांखे ॿुधायां त ॿियो बि फ्लेवर आहे. जेकॾहिं तव्हांखे ही फ्लेवर नथो वणे तव्हां ॿियो फ्लेवर इस्तेमालु करे सघो था. इलायची फ्लेवर आहे, उहो तव्हां इस्तेमालु कयो. जेके इलायची वणे थी न उहो मज़े सां इहो पी सघे थो. सभु पी सघनि था, पर इलायची वारो जेको आहे न जंहिंजो चवनि न मनपसंदीदा शइ. सही सही. ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे न त पेट ईअं थधो रहे, माण्हू चवंदा आहिनि पेट थधो नथो थिए, त उन लाइ इलायची वारो शरबत ऐं उहो बि एनर्जी ॾींदड़ ही ड्रिंक आहे. करशी जामी श्री तव्हां पीओ. ॻाढ़ो शरबत तव्हांखे वणे त उहो पीओ, साओ पीओ. ऐं करशी जामी श्री खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तव्हां वापराए सघो था. हिकु त पाण सादो शरबत ठाहींदा आहियूं करशी जामी श्री जो. ॿियो तव्हां लस्सी में मिलाए पी सघो था, तव्हां खीर में मिलाए पी सघो था, तव्हां फालूदे जे मथां वणी सघो था, आइस्क्रीम जे मथां लॻाए सघो था, कस्टर्ड जे मथां लॻाए सघो था, सैन जे मथां लॻाए सघो था. जीअं तव्हांखे वणे करशी जामी श्री खे तव्हां वापरायो. इहो वरी थोरी देरि खां पोइ शेफ फैसल खां पाण पुछा कंदासीं त ईअं बि थी सघे थो. बहरहाल करशी जामी श्री सां गॾो गॾु वरी इहो बि चवंदासीं तबियत नासाज़ आहे, बहितरीनु आहे ऐं सुस्ती आहे, नज़लो आहे, ज़ुकाम आहे, बुख़ार आहे, खंघि आहे, त पोइ उनजे लाइ बि करशी जामी श्री वारनि वटि हिकिड़ी शइ आहे. जी बिल्कुलु. करशी जोहर जशांदा आहे. उहो तव्हां इस्तेमालु कंदा त तव्हांजो जेको ज़ुकाम महसूसु थी रहे या थोरी जिस्म में पीड़ा थी वेंदी आहे, बुख़ार थी वेंदो आहे, माण्हू को कमु न आहे थींदो, उहा शइ तव्हांजी उन टाइम जेका आहे उहा ख़तमु थी वेंदी. तव्हांखे इहो बि ॿुधाईंदी हलां त जोहर जशांद में 2 फ्लेवर्स आहिनि. हिकिड़ो शुगर फ्री आहे, उहो शुगर फ्री जेके मरीज़ आहिनि उहे बि पी सघनि था ईज़ीली. उनखां अलावा चॉकलेट फ्लेवर आहे जेको स्पेशली ॿारनि लाइ आहे. उनखां अलावा हनी
हनी फ्लेवर आहे जेको असां तव्हां ॿारनि खे बि पसंदि आहे त सभु पी सघनि था मज़े सां। वाह वाह वाह। सो करशी जो जोहर जोशांतो वापरायो पंहिंजी सिहत खे सुठी सिहत जीअं पाण चवंदा आहियूं त हुजे त पोइ वरी सभु कमु सुठो लॻंदो आहे। तंदुरुस्ती हज़ार नेमत आहे, जियो आहे त जान आहे। सो इन खां सवाइ असांजे प्रोग्राम में शफ़क़ कुकिंग ऑयल वारा बि सहकारी आहिनि। शफ़क़ कुकिंग ऑयल मार्केट में ताज़ो ब्रांड आहे पर ॾाढो ज़बरदस्त आहे। ऐं तव्हांखे सची ॻाल्हि इहा आहे ॿुधायां थो त मां बि कल्ह वठी आयो आहियां शफ़क़ कुकिंग ऑयल पंहिंजे लाइ। मूं चयो त रोज़ु ॻाल्हायूं था, रोज़ु डिस्कस कयूं था, भला वठी ॾिसूं मज़ो हिन जो बि। ॾाढो ज़बरदस्त ऑयल आहे ऐं तव्हां बि वठी वठो, ख़ुशबू बि तव्हांखे ईंदी खाधनि में ऐं गॾो गॾु तव्हांखे ॿुधायूं त हिन जा फ़ाइदा बि आहिनि। हिकु त हिन में विटामिन्स आहिनि, हुन में विटामिन ए आहे ऐं विटामिन ई आहे ऐं विटामिन डी बि आहे। डी विटामिन ॾाढी कमई अथव, इन करे शफ़क़ कुकिंग ऑयल वापरायो। इन खां सवाइ ओमेगा 3 खोड़ सारियूं ख़ुशूसियतूं आहिनि ऐं कोलेस्ट्रॉल ऐं फैट खां पाक आहे, परे आहे। इन खां सवाइ आगाज़ नई सुबुह जो जेकॾहिं तव्हां करणु चाहियो था त हिननि जो स्लोगन इहो ई आहे त आगाज़ नई सुबुह का शफ़क़ कुकिंग ऑयल में सहरी कयो ऐं इफ़्तारी महिल बि खाधा इफ़्तारी बि करे सघो था। इफ़्तारी में त वधीक आइटम्स हूंदा आहिनि त पोइ तव्हां जेको बि सहरी करणु चाहियो, इफ़्तारी करणु चाहियो, तव्हां शफ़क़ कुकिंग ऑयल इस्तेमालु करे सघो था। सही सही। पोइ करशी जो जामेश्री ऐं करशी जामेश्री सां गॾो गॾु किचन बि हूंदो आहे। किचन जो सेगमेंट शेफ फैसल बख़ूबी निभाईंदो आहे। सो शेफ फैसल मौजूदु आहे किचन में ऐं पिर खे बि चवंदुसि त ओॾे पाण वञे पुछा करेसि त छा पचाईंदो, छा ठाहींदो, छा सेखारींदो। सभ खां पहिरियां त भलीकार भावे पुछायो त ठीकु आहे। हाजी अल्लाह जो शुक्र, बिल्कुलु ठीकु आहे। छा पिया ठाहियो अॼु? सब रोज़ जो अॼु असां ठाहियूं पिया चिकन पकोड़ा। अच्छा, ही पकोड़ा हाँ जी, हे मैरिनेटेड आहिनि ऐं फ्राई करण लाइ ईज़ी आहिनि। सिर्फ़ु 5 मिनट में पकोड़ा हे फ्राई थी वेंदा। 400 ग्राम जो हे पैकेट आहे त हिन में कोटेड थियल आहिनि। जीअं असां बेसण ठाहींदा आहियूं, वरी चिकन डिप कंदा आहियूं, मसाला विझंदा, हे पूरो तयारु थियल आहे। जस्ट तव्हांखे हिनखे फ्राई करणो आहे। त हिते शफ़क़ कुकिंग ऑयल असां गरम कयूं पिया। हे थिए पियो इलाही वधीक बि ऑयल गरम न हुजे ऐं वधीक थधो बि न हुजे। 5 मिनट में हे तयारु थी वेंदा। अच्छा, हिन पुठियां रेसिपी बि लिखियल आहे? रेसिपी कुछ शयुनि ते लिखियल आहे, हिन जो त ही बिल्कुलु तयारु आहे। ॾिसो पैकेट। अच्छा, ही तो ही तयारु आहे, बिल्कुलु पकोड़ा तयारु आहिनि। सही। हिनखे सिर्फ़ु तव्हांखे 5 मिनट फ्राई करणो आहे, लेकिन तेज़ बाहि ते न कि अंदरां कचो रहिजी वञे या सख़्त रहिजी वञे, थधो रहिजी वञे। अच्छा, मतलब जेके मर्द हज़रात अकेला रहनि था तो इफ़्तारी इज़ीली करे सघनि था। इज़ीली। ऐं जेके जॉब कंदियूं आहिनि ख़वातीन, उन्हनि लाइ बि इज़ी थी सघे थो। बिल्कुलु आहे त ही बिल्कुलु हे ॾिसो फ्रोज़न पकोड़ा आहिनि, हल्को हिनखे फ्राई थियल आहिनि। ये बस असांखे हिन में 5 मिनट फ्राई करे कढणो आहे। वाह वाह। त ही पूरो पैक उन्हनि जे लाइ बि सही आहे जिन खे ठाहिणु न ईंदा आहिनि पकोड़ा, जिन खे ठाहिणु न ईंदा आहिनि। उन्हनि जे लाइ माना सोलो आहे न, वरी फ्राई करणो आहे। फ्राई करणो आहे बस। बस हे सॼा विझी हिनखे फ्राई कंदासीं 5 मिनट, पोइ हिनखे कढी बस तव्हां हिनखे सर्व कजो इफ़्तारी में। वाह, ज़बरदस्त। वाह वाह। पकोड़ा साईं माना असांजी पसंदि जा आहिनि। ॾिसूं हाणे फ्राई थियण खां पोइ स्पेशली पंहिंजे डायरेक्टर जी पसंदि जा आहिनि। यादि अची वियो मूंखे पकोड़नि तां। अच्छा, उहो त आहे ई पकोड़ा ई। हिन पैकेट खे तव्हां कढंदो सिर्फ़ु 5 मिनट पहिरीं तव्हां फ्रीज़र मां कढी फ्रिज में रखिजो ताकि थोरो रूम टेम्परेचर ते अचनि। अगरि सख़्तु हूंदा, फ्रीज़ थियल हूंदा त पोइ पाणी बि हिन में अची वेंदो, पाणी अची वेंदो। एग्ज़ैक्टली। हाँ हाँ हाँ। इन करे बस 5 मिनट इनखे डीफ्रॉस्ट करे यानी फ्रिज में रखी उनजे बाद कढी तव्हां इनखे फ्राई कंदा। ठीक है। वाह वाह। ॾाढे सुहिणे तरीक़े सां सम्झां थो इहो सेगमेंट हिन वक़्तु तव्हां ॾिसी रहिया आहियो। सभई वाह जो तरे छॾ पकोड़ा इहे। खुशबू ॾाढी पई अचे। छो त तमामु ज़बरदस्त अची रही आहे मूंखे। माण्हू लही आऊं जी, हे सॼा ई मां विझी छॾिया। ही तक़रीबन 400 ग्राम आहिनि, अधु किले खां घटि। ठीकु आहे। पहिरियों तव्हां पंहिंजी सीट ते अचो ऐं गॾो गॾु असां तव्हांखे कैमरा जी मार्फत ॾेखारींदा रहंदासीं भई पकोड़ा कीअं था फ्राई थियनि। हाणे पाण महिमाननि जी तरफ़ वधूं पिया। केरु केरु असां सां गॾु आहे, उन खां पोइ वरी तारुफ़ खां पोइ वरी नात पाण ॿुधंदासीं। जी बिल्कुलु। पहिरियां जेके महिमान पहिरीं त ॿुधायां त फ़ातिमा ज़ैदी साहिबा जूं जेके हुयूं उन्हनि तिलावत कई। उन खां अलावा जेके गेस्ट वेठल आहिनि, मौलाना साहिब वेठल आहिनि। असांजी पूरी कोशिशि आहे त ही जेका स्पेशल जेको ही महीनो बि स्पेशल आहे, असांजी ट्रांसमिशन जेका आहे उहा बि स्पेशल आहे, त उनखे वधीक स्पेशल ठाहियो वञे। असां जेके आहिनि उहे मज़हबी दीनी ॻाल्हियूं करियूं, ॿियूं त ॻाल्हियूं सॼो ॾींहुं हलनि पियूं, पर हिन महीने में असां स्पेशली उहे ॻाल्हियूं करियूं त तमामु बहितरीनु रहंदो। मौलाना इफ्तिखार अहमद कादरी साहब प्रोग्राम में मौजूद आहिनि। तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था, खुशामदीद कहते हैं आपको अपने प्रोग्राम में। मौलाना साहब इनमें हुआ तो सिंधी में भी ॻाल्हाइण छा थींदो, तो मैंने जो है उनको वेलकम भी कह दिया उर्दू में। बिल्कुलु। ऐं उन खां अलावा प्रोग्राम में जेके आहिनि नसीर मुराद शेख साहब मौजूद आहिनि। अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। नसीर शेख साहब खां तमामु जेके इंफॉर्मेटिव ॻाल्हियूं आहिनि। ऐं ईअं खणी चवां इरशाद त पाण सर सां जेके ॻाल्हियूं कंदासीं उहे आम दुनियावी ॻाल्हियूं कंदासीं, जेके दुनिया में जेके थियनि पियूं या उनखे असां रोज़े सां कनेक्ट करे उहे ॻाल्हियूं कंदासीं। ऐं अॼुकल्ह माण्हू जेके आहिनि उहे रोज़ा नथा रखनि, इहो एक्सक्यूज़ करे त असां बीमार आहियूं या असीं रखी नथा सघूं, त उन्हनि जे हवाले सां बि अव्हां खां ज़रूरु पुछंदासीं। नसीर साहब ख़ैरपुर जो मुतहरिक साथी आहे ऐं सोशल माण्हू आहे, यूट्यूबर आहे। बिल्कुलु। ऐं ॾाढो कम जो माण्हू आहे ऐं तमामु ज़बरदस्त ॻाल्हाईंदा आहिनि। बिल्कुलु।
हिन तरफ़ जेके आहिनि असांजा नात ख़्वाह मौजूदु आहिनि उन्हनि जो तारुफ़ कराईंदी हलां। शाहिद मलिक साहब ऐं उन खां अलावा शेख ताज मोहम्मद साहब, अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। सैयद काशान अली साहब, अव्हांखे बि प्रोग्राम में भली कार चऊं था। आउं चाहियां थो त पहिरियां नातीअ कलाम ॿुधिजे। शेख ताज मोहम्मद साहब वेठो आहे। जी बिल्कुलु। सो नात व हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माणियूं था। जी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। नाहे फिक्र ज़माने में, हाँ नाहे फिक्र ज़माने में, शिफा जी उम्मीद है हसनैन जनाने में। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाँ वाह वाह मदीने, वाह मदीने, वाह मदीने, वाह मदीने जी बस्ती आज में आला हुजूर जी हस्तिया। वाह वाह मदीने, वाह मदीने, वाह मदीने जी बस्ती आज में आला हुजूर जी हस्तिया। चौतरफ तो रब जो नूर वसे, चौतरफ तो रब जो नूर वसे, इहा अहिड़ी त बुलंद बस्ती अज में आला हुजूर जी हस्ती आ। वाह वाह मदीने, वाह मदीने, वाह मदीने जी बस्ती आज में आला हुजूर जी हस्ती आ। हेड़ी बेगंदी की न इबादत आ, जेड़ी जानिब जी त जमायत आ। अल्लाह हेड़ी बेगंदी की न इबादत आ, जेड़ी जानिब जी त जमायत आ। आसुकून बड़ो न फसाद बड़ो, आसुकून बड़ो न फसाद बड़ो, ऐ न की हुदड़े ज़ाते परस्ती आज में आला हुजूर जी हस्ती आ। वाह वाह मदीने, वाह मदीने, वाह मदीने जी बस्ती आज में आला हुजूर जी हस्ती आ। थे बड़बड़ जी थी काटी कठे, हर को तो हुजूर जो नालो वठे। हाँ केता दुआऊं घुरल, केता नफल पढ़न, केता दुआऊं घुरल, केता नफल पढ़न, हर चेहरे जे मथा चुस्ती आज में आला हुजूर जी हस्ती आ। वाह वाह मदीने, वाह मदीने, वाह मदीने जी बस्ती आज में आला हुजूर जी हस्ती आ। के दुरूद पढ़ने, के सलाम पढ़ने, के मिठड़े खुदा जो कलाम पढ़ने। हाँ के दुरूद पढ़न, के सलाम पढ़न, के मिठड़े खुदा जो कलाम पढ़न। हाँ को काथे वेगे, को काथे वेगे, को काथे वेगे, को काथे वेगे, नकी जोर न जबरदस्ती आज में आला हुजूर जी हस्ती आ। वाह वाह मदीने, वाह मदीने, वाह मदीने जी बस्ती आज में आला हुजूर जी हस्ती आ। हाँ जड़ियों माड़ियों आली शान अथस, वडो मालिक मेहरबान अथसे। खुद वेठो मदीने जो जवान अथस, तॾहिं त मदीने के मस्ती
जंहिंमें आला हुज़ूर जी हस्ती आ वाह वाह मदीने वाह मदीने वाह मदीने जी बस्ती आ जंहिंमें आला हुज़ूर जी हस्ती आ शाह अब्दुल कादिर शान लिखे ऐं महबूब जे मुल्क जो मान लिखे हो शाह अब्दुल कादिर शान लिखे महबूब जे मुल्क जो मान लिखे बस दुआ खातिर लिखिया मिसरा मगर सब स्वालिन जी तरी कश्ती आ जंहिंमें आला हुज़ूर जी हस्ती आ वाह वाह मदीने वाह मदीने वाह मदीने जी बस्ती आ जंहिंमें आला हुज़ूर जी हस्ती आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾाढो सुहिणो अंदाज़ ऐं नाते कलाम जा ॿोल बि ॾाढा ज़बरदस्त हुया ऐं पुर माना जेको आहे सो जज़्बे सां चवां थी इहो ई सुरूर तारी रहे त सही वाह 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 ॾाढो सैयद काशान साहब खे चवंदासीं त असांखे नाम ॿुधाई वरी सल्लल्लाहु अलैहि या या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वो जिसके लिए महफिल कौन सजी है फिरदौस बरी जिसके वसीले से बनी है वो जिसके लिए महफिल कौन सजी है फिरदौस बरी जिसके वसीले से बनी है वो हाशमी मक्की मदनी जुल अरबी है वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है अहमद है मुहम्मद है वही ख़त्म रसूल है मखतूम मुरबी है मुगी वाली कुल है उस पर की नजर उस पर की नजर सारे जमाने की लगी है ओ मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है ओ मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है वो मेरा नबी है वो मेरा नबी है अल्लाह का फरमान अलम नशरह लक सदरक मंसूब गजी से वरफ़अना लक ज़िक्रक जिस ज़ात का जिस ज़ात का कुरान में भी ज़िक्र जली सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक जो वक़्तु थियो आहे गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान सलाम रमज़ान में हिकु बार वरी तव्हांखे वलीगार चऊं था ऐं शेफ फैसल ॾे ॾिसूं था त तमामु ज़बरदस्त शइ ठही पई आहे जेका डेकोरेशन थियल आहिनि उहो तव्हां रुॻो ॾिसो हा 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 वाह वाह असुल ख़बर त खाधे जी लज़त पंहिंजी जॻह ते जॾहिं तव्हां हुनखे डिस्प्ले ॾाढो सुठो कंदा आहियो न सही था चओ इहा ॻाल्हि कशिश अञा वधी छिक थींदी माण्हू जी दिलि चवंदी आहे माण्हू खाए उन शइ खे त माना भले सुठी ठहियल हुजे न हुजे माण्हू दिलि चवंदी आहे ॾिसो वॾा वॾा रेस्टोरेंट्स आहिनि डेकोरेशन जो त वठनि था सही था चओ ॿियो छा आहे जेकॾहिं ख़र्चु वधीक थिए थो त उहो ईअं वॾनि शीशनि जे दुकाननि जा त पैसा हूंदा आहिनि असल में
सदा सभु रोज़ में ठही वियो हाँ जी बिल्कुलु हे ठही पकोड़नि जो वियो जेको 5 मिंट में ठाहिणो फ्राई आहे। थी वेंदा आहिनि बिल्कुलु। वाह वाह हाणे पकोड़ा असां ड्रिंक ठाहियूं था इलायची जो शरबत करशी जामे ठीकु आहे, शी करशी करशी जामे जामे शीरी जो। शीरी इलायची फ्लेवर में ऐं हिकु गिलास में तव्हां विझंदव 4 खंड जा चमचा ऐं अगरि तव्हां हिन बॉटल मां गिलास ठाहींदव त 40 गिलास तव्हांजा ठहंदा। ज़बरदस्त। खंड मिलाइण जी ज़रूरत न आहे, जो पंहिंजो ई फ्लेवर ॾाढो ज़बरदस्त हूंदो आहे। सही सही 4 खंड जा चमचा असां हिन में मिलाईंदासीं, जो पंहिंजो ई फ्लेवर आहे। चाश वग़ैरह ठाही कुझु बि हिन में ऐड न आहे करणी तव्हांखे। अच्छा अच्छा वाह वाह उहो बि 40 गिलास हिन में माशाल्लाह ठही वेंदा आहिनि सुठा। ज़बरदस्त। वाह वाह त चङी तरह इनखे डिज़ोल्व कंदो। अगरि खीर में पीअणु चाहियो था ख़ासि सहरी में त पोइ तव्हां इनखे खीर में विझी बि, ऐं ॿार अगरि नथा पीअनि खीर या हाज़मे जो मसलो आहे त इलायची जो शरबत आहे, तव्हांखे ॿारनि खे खीर में विझी बि ॾेई सघो। वाह वाह ॾाढो सुहिणो साईं। फैसल साहब वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां क़ीमती वक़्तु ॾींदा आहियो ऐं किचन खे संभालींदा आहियो। आउं त चवां थो त तव्हां सां ई गॾु रहां, सिहतमंद थी वेंदुमि। ॾिसो वॾी महिरबानी तव्हां गॾु हूंदा आहियो। असां सां गॾु मौलाना साहिबु आहे, जी, मौलाना साहिब सां आफ़ियर बि कचहरी थिए पई त चयूं त जो निस्बतुनि ते पाण ॻाल्हाईंदासीं। सबसे पहले हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से निस्बत के फ़वाइद बता दें थोड़े से। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बहुत शुक्रिया इरशाद भाई थैंक यू और तमाम टीम का और सिंध टीवी का मैं तहे दिल से शुक्रगुज़ार हूँ जिन्होंने मुझे यहाँ मदऊ किया। अल्लाह तबारक व तआला आप तमाम को दीन और दुनिया की कामयाबियाँ अता फरमाए आमीन। और हम सब तमाम मुसलमानों की बेहिसाब मग़फ़िरत फरमाए। निस्बत के हवाले से आपने सवाल किया है। अल्लाह के महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया कि जिस इंसान की मुझसे निस्बत हो जाए, जिस जिस्म की मुझसे निस्बत हो जाए, अल्लाह तबारक व ताला क़यामत के दिन उसके जिस्म को आग से मुबर्रा फरमा देगा, यानी उसके जिस्म को जहन्नम की आग छू भी नहीं सकेगी। ये निस्बत का फ़ायदा। जब ये बात मेरे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम ने सहाबा कराम अलैहिम रिदवान के दरमियान इरशाद फरमाई तो मेरे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम के ग़ुलाम अश करके उठे कि काश हमें भी हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम के जिस्म से निस्बत हो जाए ताकि हमारा जिस्म जो है जहन्नम की आग से मुबर्रा हो जाए, बच जाए। तो एक दफ़ा ऐसा हुआ कि करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम महफिल में मौजूद थे, उनकी अंगश्त मुबारक से, उंगली मुबारक से खून बहने लगा। तो मेरे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम ने सामने देखा हज़रत अनस बैठे हुए हैं। ये हदीस बुखारी शरीफ में मौजूद है। अल्लाह के प्यारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ने हज़रत अनस को बुलाया और फरमाया, ए अनस एक प्याला लेकर आओ, ये खून बह रहा है ताकि उसमें जमा कर लिया जाए। हज़रत अनस गए, मट्टी का एक प्याला लेकर आ गए, मेरे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम की बारगाह में पेश कर दिया और वो जो खून बह रहा था मेरे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम की अंगश्त मुबारक से वो खून सारा प्याले के अंदर जमा कर लिया गया। तो मेरे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमाया, ए अनस इस खून को ले जाओ और इसको कहीं ऊंची जगह पर दफन कर दो ताकि गैर मुस्लिम की इस पर नज़र भी ना पड़े और इसके ऊपर से गुज़र भी ना हो। हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु ने जब ये सुना था कि जिसके जिस्म से हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम की निस्बत हो जाए उस जिस्म को जहन्नम की आग छू भी नहीं सकेगी, तो हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु के दिल में ये बात मौजूद थी। वो प्याला लेकर गए। आप फरमाते हैं कि रावी लिखते हैं कि हज़रत अनस कहते हैं कि मैं पहाड़ों की चोटियों पर गया उस प्याले को लेकर कि ऊंची से ऊंची जगह पर इसको दफन करो। लेकिन जब दफन करने लगता तो दिल में ख्याल आता कि यार यहाँ भी कोई आ सकता है, मेरे पाक महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के इस खून को कोई छू ना ले, इसके ऊपर से ना गुजर जाए, बेअदबी ना हो जाए। तो फिर वापस आ जाते, फिर दरियाओं के किनारे पर जाते कि यहाँ पर मदफन कर दूँ, लेकिन फिर वहाँ भी ना करते। दिल में ख्याल आता ये तो मेरे प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम का खून मुबारक है। फिर क्या करते, कई जगह गए लेकिन खून को दफन ना किया। तो हज़रत अनस कहते हैं मेरे दिल में ख्याल उठा। क्या ख्याल था जी? क्या ख्याल आया जी? इरशाद भाई ज़रा सुनिएगा। हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु कहते हैं कि मेरे दिल में ख्याल आया क्यों ना मैं इस खून को अपने जिस्म के अंदर पेवस्त कर लूँ, क्यों ना मैं इसको जिस्म में उतार लूँ और कल क़यामत के दिन मेरा जिस्म जो है वो जहन्नम की आग से आज़ाद हो जाए। हज़रत अनस कहते हैं मैंने वो खून का प्याला मैंने पी लिया। हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु वो खून का प्याला पीकर
میرے کریم آقا علیہ الصلوۃ والسلام کی بارگاہ میں حاضر ہو گئے. میرے کریم آقا علیہ الصلوۃ والسلام غیب کا علم جاننے والے حضرت انس کو دیکھ کے مسکرانے لگے اور فرمایا اے انس وہ خون کہاں دفن کیا؟ حضرت انس رضی اللہ تعالی عنہ مسکراتے ہوئے سر جھکا لیتے ہیں. میرے کریم آقا علیہ الصلوۃ والسلام نے فرمایا بتاؤ تو صحیح تاکہ میری امت کو بھی پتہ چلے نا تم کیا عمل کر کے آئے ہو. حضرت انس رضی اللہ تعالی عنہ سارا ماجرا بتاتے ہیں کہ میں پہاڑوں کے چوٹیوں پر گیا, سمندر کے کناروں پر گیا, جنگل میں گیا, لیکن میرے دل نے گوارا نہ کیا کہ اس خون کو دفن کیا جائے. یا رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم اس خون کو میں نے اپنے جسم کے اندر پیوست کر لیا ہے. تو میرے کریم آقا علیہ السلام نے فرمایا کہ دنیا کے اندر اگر کسی جنتی شخص کو دیکھنا ہے تو میرے انس کو دیکھ لو. واہ جو سبحان اللہ. تو اللہ تبارک و تعالی نے انشاءاللہ اس پہ بات ہوتی رہے گی ہماری انشاءاللہ پورا پروگرام ہے. نصیر صاحب نصیر صاحب ॾाढो सुठा कॉलम निगार बि आयो हुतां. ही दुनिया ही रंग कीअं था ॾिसो, अलाह पाक हीअ काइनात ख़लकी आहे, इंसान पैदा थिया, छा था पंहिंजी जेका आहे सा राय रखो था, सोच रखो था. छो त तव्हां ॾाढो सुठो लिखंदा पिया आहियो ऐं तव्हां खां कुझु ॿुधणु चाहियां थो तव्हांजी राय हिन दुनिया जे बारे में. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. तमामु हाज़रीन और नाज़रीन जो सलाम ऐं मेज़बाननि जो. ख़ासि तौर ते मां सिंध टीवी जो शुक्रगुज़ार आहियां जो हिन फलारे महीने में सलाम रमज़ान जो प्रोग्राम रखियो आहे महिरबानी साईं. ऐं मुख़्तलिफ़ फ़िक्र खे घुराए करे उनजो व्यूज़ वठनि था ऐं सवाब में दाख़िल कनि था. महिरबानी. मां तव्हांखे तमामु हिकिड़ी डिफरेंट शयूं ॿुधाइणु चाहियां थो. जी साईं. त पहिरियों असां जॾहिं उन्हनि शयुनि खे अहमियत खे सम्झंदासीं त इंसान जी अहमियत छा आहे ऐं हिन मुल्क जी अहमियत छा आहे ऐं असांखे छा करणु खपे, हीअ दुनिया ठही कीअं आहे, मां तीअं तव्हां ॻाल्हि कई. पहिरियां छा हुयो तरतीब मां तव्हांखे थो ॿुधायां. त सभ खां पहिरियों अलाह ताला जी ज़ात हुई ऐं हीअ सॼो पाणी हुयो, का बि शइ न हुई. इहो सिलसिलो त हाणे कॾहिं जो आहे अलाह ई बहितर ॼाणे थो पियो. उनखां पोइ अलाह साईं पंहिंजे नूर मां हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो वजूद पैदा कयो आहे. नूर जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि. नबी साईं जो नूर अलॻि आहे, मलाइकनि जो नूर अलॻि आहे, सूरज जो नूर अलॻि आहे, दुनिया जी रोशनी जो नूर अलॻि आहे. पोइ अलाह साईं हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जूं तारीफ़ूं बयानु कयूं. अरे हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वहदानियत, तौहीद ऐं रबूबियत बयानु कई आहे अलाह साईं जी. असल में जॾहिं असां तौहीद पकी कंदासीं, ईमान मज़बूत कंदासीं, हीअ जेको इम्प्लीमेंटेशन आहे तव्हां ॾिसो था पिया त अमल असां वटि घटि आहे, इल्मु तमामु घणो आहे. उनजो सबबु इहो आहे त असांखे अहमियत जी ख़बर न आहे की दुनिया अलाह साईं कीअं ठाही आहे. पोइ वजूद जॾहिं थियो आहे, इहो सिलसिलो हलियो आहे, पोइ वरी मलाइकनि जो अलाह साईं पंहिंजे नूर मां पैदा कया. वरी उन्हनि पंहिंजूं तारीफ़ूं क़याम के सजदे में आहिनि, के मुख़्तलिफ़ आहिनि. वरी इहो सिलसिलो हलियो आहे. पोइ बाहि मां जिननि जी पैदाइश थी आहे. तेसीं ताईं कुझु न हुयो. हाणे मां इंसान जी अहमियत तव्हांखे ॿुधायां. जॾहिं अलाह साईं इंसान खे पैदा करण जो इरादो कयो त पोइ कुन फयकून थी आहे. दुनिया ठही पई आहे, समंदर, दरिया, सिज, चंड, तारा, पहाड़. जॾहिं इहो सिलसिलो ठही वियो पोइ अलाह साईं हुकुम कयो पंहिंजे मलाइकनि खे त मुंहिंजो जेको तख़्तु आहे उहो अर्श अज़ीम ते 7 आसमान खां मथे खणी हलो. पोइ मलाइकनि खे हुकुम कयो अलाह साईं अलाह तव्हां वञो हिन पाणी खे छाछो लियो ताकी हिन में बहकुरो थिए. दरिया ठही विया, समंदर ठही विया, पहाड़ अची विया, ज़मीन ठही वई. जॾहिं ज़मीन सुकी वई त उनखे चयो त तव्हां मिटी खणी अचो आसमान मथे अर्श अज़ीम ते. उहा मिटी अलाह साईं अलाह पाण ॻोही आहे. वरी पाण उनजो मुजस्समो ठाहियो आहे. ऐं उन में पंहिंजो रूह फूकियो आहे. रूह फूकण खां पोइ मलाइकनि ऐं जिननि खे हुकुम थियो आहे त हिन जो सजदो. ऐं वरी अशरफुल मखलूकात कम पेश 18,000 मखलूकात क़िस्म जी आहे दुनिया में, किविल खां वठी हाथी ताईं. उन में अशरफुल मखलूकात इंसान जी ज़ात अफ़ज़ल आहे. वरी उन खां पोइ जन्नत में मोकिलियो आहे. हीअ इंसान जी अहमियत आहे जेको इंसानु सम्झे ई कोन थो, जंहिंखे अलाह साईं पाण ठाहियो आहे. असां उन लाइ छा था कयूं तव्हां ॾिसो था पिया. वरी मां ॿियो तव्हांखे ॿुधायां हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी मुशफ़क़त, मुहबत
हमदर्दी इबादत। सही इन ते पाण डिटेल में वरी कचहरी कयूं था। हा भले। हिकिड़ो नातीअ कलाम ॿुधूं हुज़ूर जो ज़िक्र निकितो आहे त पहिरियों हुन शान अक़दस में कुझु ॿुधी छा ख़्याल आहे साईं? शाहिद मलिक खे चवंदासीं। फसीले मोहम्मद जे बेड़ो कर पार तो, वसीले मोहम्मद जे बेड़ो कर पार तो, बेड़ो कर पार तो परवरदिगार तो, बेड़ो कर पार तो परवरदिगार तो, वसीले मुस्तफा जे बेड़ो कर पार तो, वसीले मोहम्मद जे बेड़ो कर पार तो, केनो वाया गंदो आया अव्हां जोई बंदो आया, केनो वाया गंदो आया अव्हां जोई बंदो आया, मुश्किल टार तो परवरदिगार तो, मुश्किल टार तो परवरदिगार तो, वसीले मुस्तफा जे बेड़ो कर पार तो। काबिल गौर शेर। माफ़ी ॾियणो मौला तुझे सिफ़ाता, माफ़ी ॾियणो मौला तुझे सिफ़ाता, टुटल नसीब ठाहे रब तुझी ज़ाता, ढके ढकण हार तू परवरदिगार तो, ढके ढकण हार तो परवरदिगार तो, वसीले मोहम्मद जे बेड़ो कर पार तो, मोहर मलिक ते कुंजी लगाए, मोहर मलिक ते कुंजी लगाए, गुलाम हुसैन जो अर्ज़ो अगाए, आही दातार तो परवरदिगार तो, आही दातार तो परवरदिगार तो, वसीले मुस्तफा जे बेड़ो कर पार तो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सभिनी जा बेड़ा पार थियनि, सभिनी लाइ दुआ आहे इहा। हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक पर वठूं था, मोटी अचूं था त पोइ वरी कचहरी कंटिन्यू रहंदी। असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भली कार चऊं था, ईअं न पिया? जी बिल्कुलु, मां सही पिया चओ, अव्हांखे भली कार चवां थी। ऐं नसीर साहब प्रोग्राम में मौजूदु आहे। असां ईअं ॾिसूं पिया त आनियर आहियूं ॻाल्हायूं। जी नसीर साहब मौजूदु आहे। असल में ख़बर अथव इरशाद, इहा ई जेका आहे न ब्यूटी हूंदी आहे, लाइव हुजण जी मज़ो ईंदो आहे। बहरहाल प्रोग्राम में नसीर साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, असांखे इहो ॿुधाइजो, बल्कि ॿुधाइजो न जेका ॻाल्हि छॾियल हुई उनखे ई कंटिन्यू कजो, पोइ ॿियो पुछूं था तव्हां खां। मां अव्हांखे इहो ॿुधायां त पोइ अलाह साईं पंहिंजे इंसान खे छॾियो न आहे। 1,24,000 पैगंबरनि जो सिलसिलो रखी, उनजी भलाई लाइ, उनजी बहितरी लाइ, उनजी तालीमात लाइ। हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेके असांजा उलल अनबिया आहिनि, इमामुल अनबिया आहिनि, रहमतुल आलमीन आहिनि, उनजी फज़ीलतूं, उनजूं बरकतूं, उनजूं रहमतूं, उनजूं शफ़ाअतूं तमामु घणो मौज़ू आहे। मां अव्हांखे डिफरेंट शयूं ॿुधायां ताकी थोरो रवाजी ॻाल्हियुनि खां हटी करे। उहो हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी वरी जॾहिं दुनिया में आमद थी आहे त पाक साफ़ हुया,
सभु शइ थियल हुई अलाह ताला जे तरफ़ां कुदरती तौर ते सजदे में हलिया विया। हाणे मां तव्हांखे पंहिंजे उम्मत जी हज़ूर साईं जन जेके आहे मुशक़त कई आहे, इबादत कई आहे, उहो थो ॿुधायां। अलाह जो केॾो इंसान ते एहसान आहे ऐं हज़ूर साईं जो केतिरो शफ़क़त आहे। सजदे में आहे पहिरियों पंहिंजी उम्मत जी बख़्शिश जे लाइ सजदो कयो आहे। अलाह साईं खां बख़्शिश घुरी आहे पंहिंजी उम्मत जी, स्टार्ट हितां आहे। उनखां पोइ निस्फ़ इबादात जेके हज़ूर सल्लल्लाहु जन कयूं आहिनि, कई क़याम में बीहंदा, सजदे में वेंदा, त अलाह साईं खे शर्म ईंदो। अलाह साईं सूरह मुज़म्मिल में फरमायो आहे त ए मुंहिंजा महबूब पंहिंजी इबादत खे घटायो। इबादत वधाइणी आहे, पर हिते अलाह साईं चए थो घटायो। त अलाह साईं खां हज़ूर सल्लल्लाहु जन इहो वाइदो वरितो त मुंहिंजी उम्मत जी बख़्शिश थींदी ऐं दुनिया में अज़ाब न ईंदो। न त तव्हांखे मुख़्तलिफ़ नबियुनि जे वक़्तनि में हिकिड़े गुनाह करण जी सज़ा इहा हूंदी, शिकिलियूं मटिजी वेंदियूं। कई मिसाल उते ख़बर पइजी वेंदी त गुनाहगार आहे। सही सही। पोइ अलाह साईं चई त ठीकु आहे मुंहिंजा महबूब, मां तोखे राज़ी कंदुसि। हिकु हिकु शइ आहे। ॿी शइ, पहिरियों सजदे में विया, वरी इबादत, वरी जॾहिं महराज ते विया आहिनि हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन, त महराज में जेका अतैयात आहे तव्हांखे शायदि ख़बर हुजे त इहो उतां जी गुफ़्तगू आहे। अतैयात लिल्लाह व सलवात तय्यबात। अलाह साईं सभु कोली फेली दुनिया जी इबादतूं तुंहिंजे लाइ। अलाह साईं फरमाया अस्सलाम अलैका या अय्युहन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वरी उते बि हज़ूर साईं जन पंहिंजे उम्मत खे संभालियो आहे। अस्सलाम अला इबादिल्लाह सालिहीन, मुंहिंजे साले बाननि ते सलाम थी हुजे। अशहदु अला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मद, इहो मलाइकनि पढ़ियो आहे त असां गवाही था ॾियूं। इहो उतां जी गुफ़्तगू आहे जेको असांजो नमाज़ में फ़र्ज़ु आहे। वरी जॾहिं ॿियूं कई शयूं थियूं उते, उहे ॿिए दफ़्तर आहिनि। पोइ वरी जॾहिं हितां दुनिया मां रुख़्सत पिया थियनि त इज़राइल इस्लाम दरवाज़े ते हुयो, उनखे चयो वियो त इजाज़त जेकॾहिं ॾियनि महबूब साईं जन त तूं वञिजांइ अंदरि, न त वापसि अचिजांइ। त जॾहिं ॿुधायूं हज़ूर सल्लल्लाहु खे त जिब्राइल इस्लाम वेठा अॻु में, उनखे त इजाज़त हुई। त चयईं इज़राइल इस्लाम, चयईं हा साईं अलाह जो हुकुम आहे ऐं अलाह सां इंतज़ार में तव्हांजी मुलाक़ात। हा अच्छा, चई भला मुंहिंजी वञण खां पोइ मुंहिंजी उम्मत जो छा थींदो? न पंहिंजी धीअ जिगर जेको लखते जिगर हुई, उनजी वॾी अहमियत हुई। इमाम हसन हुसैन जी तव्हांखे अहमियत जी ख़बर आहे, उन्हनि जे लाइ न चयईं। ख़बर हुई त उन सां छा थींदो मूंखां पोइ, इहा बि ख़बर हुई। जिब्राइल इस्लाम खे चयईं त इहो वञी अलाह साईं खां पुछी आहे। हालांकि गुफ़्तगू थींदी, हदीस कुदसी चवंदा आहिनि उनखे, जेको अलाह साईं ऐं नबी जे विच में ॻाल्हि ॿोल थींदी आहे। हिकिड़ो त वही थींदी आहे। जिब्राइल इस्लाम आयो अलाह साईं खे चयईं त हज़ूर सल्लल्लाहु जन चवंदा त मुंहिंजे वञण खां मुंहिंजी उम्मत जो छा थींदो? चयईं अच्छा ईअं था चवनि। चयईं चङो, तव्हां वञी पैगाम ॾियोसि त पंहिंजे उम्मत खे पैगाम ॾे मुंहिंजे तरफ़ां त हर नमाज़ खां पोइ आयतुल कुर्सी पढ़नि। आयतुल कुर्सी पढ़नि, पोइ हिकिड़ो क़दम उन्हनि जो जन्नत में हूंदो, ॿियो दुनिया में हूंदो। पोइ हज़ूर साहिब इजाज़त ॾिनी आहे इज़राइल इस्लाम खे त हाणे तव्हां उनखे वठी अचो। हाणे असां उन अलाह जे लाइ छा था कयूं, हज़ूर साहिब जन जे लाइ छा था कयूं, उनजी औलाद लाइ छा था कयूं, ऐं हुननि जा जेके दर्जात आहिनि ऐं उन्हनि जी जेके फज़ीलतूं आहिनि, उन्हनि जूं जेके इबादात आहिनि, उन्हनि ते असांजो केतिरो अमल आहे, उन जे करे ई वैक्यूम आहे। हाणे अचूं था रमज़ान शरीफ़ जो मौज़ू ते। जी साईं। त रोज़े जी अहमियत सभिनी खे ख़बर आहे, तव्हांखे खोड़ ॿुधाईंदा आहियूं। सही सही। रोज़ उन ते पाण घणो डिस्कस बि कयूं था। सही। त रोज़े जी जेका ही ख़ुशबू आहे रोज़े जी, जेका माण्हू सांस खणे थो, उनजी अलाह साईं खे वॾी पसंदि आहे। ॿियो जेको साहु असां खणूं था, एतिरियूं घड़ियूं जेके साह जूं खणूं था, एतिरो जेको आहे सो सवाबु आहे। ऐं रोज़े में सिहत जे लिहाज़ खां बि डॉक्टरनि जो बि इहो तव्हांखे अची वियो आहे त पहिरियों त कैंसर न थींदी उनखे। उनखां पोइ जेके बि असां में गंद किचिरो चर्बी आहे, जेके कोलेस्ट्रॉल था चऊं, डॉक्टरनि ॾे था भॼूं, उहो बि तव्हांजो ख़तमु थी वेंदो। जिस्म तव्हांजो
चुस्त थी वेंदो, तव्हांजी फर्स्ट क्लास जेका आहे सा एक्टिविटीज़ जिस्म बहितर थी वेंदियूं। ॾाढो सुहिणो साईं, ॾाढो सुहिणो, ज़बरदस्त। अञा तव्हां सां कचहरी कंदासीं पाण, वरी तव्हांखे इंटरप्ट करणु नथा चाहियूं, तव्हां ॾाढी कराइती कम जी सुहिणी गुफ़्तगू कयो पिया। असां सां गॾु वरी मौलाना साहब है, मौलाना साहब आपसे भी यही कहेंगे कि जहाँ पर छोड़ा था वहीं से कंटिन्यू करें। बहुत शुक्रिया। तो अल्लाह तबारक व तआला ने निस्बत में इतनी बरकत रखी है कि जो बंदा जिससे जुड़ जाएगा फिर उसका ताल्लुक उससे उसी से होगा। यानी अगर हम अल्लाह के नबी से मोहब्बत करेंगे ये ताल्लुक का एक वास्ता है। हम दुरूद पढ़ते हैं ये भी वास्ता है, ये भी ताल्लुक है। आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम की सनाखानी करते हैं ये भी एक ताल्लुक किसी न किसी तरीके से ये निस्बत होनी चाहिए, ये ताल्लुक को कायम रहना चाहिए और रोज़ाना की बुनियाद पर कायम रहना चाहिए। क्योंकि ये समझें कल अगर हमें कोई मसला हो जाए, एक मिसाल के तौर पर किसी के ऊपर केस हो जाता है और आप एक अच्छे वकील हैं, आपसे अच्छे ताल्लुकात हैं, तो फिर वो क्या करेगा, आपसे आएगा, कहेगा यार मैं इस मसले में फंसा हुआ हूँ, आप मुझे यहाँ से निकाल दें। अगर आपकी अच्छी अंडरस्टैंडिंग होगी, अच्छी निस्बत होगी, अच्छा ताल्लुक होगा, तो इरशाद भाई आप कहेंगे मैं चलने के लिए तैयार हूँ, चलें मैं आपका मसला हल करता हूँ। तो इसी तरह हमें अपने प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम से मजबूत निस्बत जोड़नी चाहिए और निस्बत ऐसी हो कि मरना जीना हुजूर अलैहिस्सलाम। सुभान अल्लाह। तो ये भी एक निस्बत है कि नातिया कलाम पढ़ें। बिल्कुल बिल्कुल, और ये मैंने पहले अर्ज बात की। करें तो नात की तरफ जाते हैं आप की बातों से। सैयद अहमद हसन साहब। या नबी या नबी नजर करम फरमाना, या नबी नजर करम फरमाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना, ज़हरा पाक के सदक़े में, ज़हरा पाक के सदक़े में हम सबको मदीने बुलाना, ए हसनैन के नाना, नाना ए हसनैन के नाना। आपके दर का हूँ मैं भिखारी, आप है मेरे दाता, सारे रिश्तों नातों से है प्यारा अपना नाता। आप तो है आता है जिनको सबकी लाज निभाना, ए हसनैन के नाना, नाना ए हसनैन के नाना। सज गई है ये प्यारी महफिल, क्या है खूब नज़ारा, कैफ और मस्ती में डूबा है देखो आलम सारा। ढूंढ रही है आपकी रहमत बख्शिश का बहाना, ए हसनैन के नाना, नाना ए हसनैन के नाना। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॾाढी तरावत मिली थी पाण जॾहिं बि अहिड़ा ॿोल ॿुधूं था त बाक़ी जीअं मौलवी साहब चयो त निस्बत हिकिड़ी थी, तालुक हिकिड़ो कनेक्शन जॾहिं इहो बहाल रहे थो त पोइ उन बहालीअ जो मज़ो पंहिंजो आहे। सो चवां थी त निस्बत अञा हुजणु खपे। सही सही, वो नात जी तरफ़ वञूं था। नवीद साहब खे चवंदासीं त उहे नात ॿुधाइनि। क़यामत कॾहिं लहींदी जैसी क़ुरान हूंदो, जैसी क़ुरान हूंदो। क़यामत कॾहिं लहींदी जैसी क़ुरान हूंदो, जैसी क़ुरान हूंदो। रब जो कसम सलामत सारो जहान हूंदो, सारो जहान हूंदो। मिट ॿियूं हे बादशायूं रहंदो न को ज़मानो, मिट ॿियूं हे बादशायूं रहंदो न को ज़मानो। हिन सोखड़ीअ
जो हर दम साॻियो ई शान हूंदो, साॻियो ई शान हूंदो। हिन सोखड़ीअ जो हर दम साॻियो ई शान हूंदो, साॻियो ई शान हूंदो। भागन में भाग आहे दुनिया में हाफ़िज़ जो, भागन में भाग आहे दुनिया में हाफ़िज़ जो। महशर में मुस्तफ़ा सा हर हिक जवान हूंदो, हर हिक जवान हूंदो। रब जो कसम सलामत सारो जहान हूंदो, सारो जहान हूंदो। पोवरंदो सिजॾह महसर क़ुरआन जो वसीलो, वरंदो सिजॾह महसर क़ुरआन जो वसीलो। ग़ुलाम नबी हशर में पक आज़मान हूंदो, पक आज़मान हूंदो। रब जो कसम सलामत सारो जहान हूंदो, सारो जहान हूंदो। क़यामत कॾहिं न ईंदी जेसी क़ुरान हूंदो, जेसी क़ुरान हूंदो। सुभान अल्लाह। नामियारे शाइर हाजी गुलाम नबी मैसर साहिब जो ॾाढो सुहिणो कलाम पाण ॿुधोसीं। हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक पाण वठंदासीं, मोटींदासीं। गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ऐं भलीकार चवण सां गॾो गॾु प्रोग्राम जी तरतीब खे पाण अॻिते वधायूं था। तरतीब असांजी अॼु की शानदार आहे। तरतीब में केरु शामिल थियो आहे हाणे? जी बिल्कुलु, तरतीब तां ॻाल्हि यादि आई त असांखे तरतीब जो सवाल बि करिणो आहे, पर पहिरीं प्रोग्राम जी तरतीब खे अॻियां वधायूं था। हैदर अली ब्रदर्स जेके आहिनि उहे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, अवां टिन्हिनि खे प्रोग्राम में भलीकार चऊं था। टई जेके आहिनि उहे गॾु नात पढ़ंदा ऐं ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां पढ़ंदा आहिनि ऐं असां ॿुधंदासीं कुझु देरि खां टिनी जो शौक़ु ॾिसो न, नातिया कलाम सेम आहे। ऐं वरी माशाल्लाह टिनी ड्रेसिंग बि पंहिंजी ड्रेस बि सेम पहिरीं ॻाल्हि करियूं असां। इहो बि ॾाढो सुठो सवण आहे माशाल्लाह। हा बिल्कुलु, थोरी देरि में हिनखे ॿुधूं था पाण। जी बिल्कुलु। असां नसीर साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, उन्हनि खां पुछंदासीं त इस्लाम में जेका आहे उहा असांखे कहिड़ी तरतीब ॾिनी वई आहे, इस्लाम असांखे कहिड़ी तरतीब सेखारे थो? बुनियादी तरतीब जेका आहे उन ते थोरो जेकॾहिं नज़र विझूं। जी जी, मां अव्हांखे ॿुधायां त पहिरियों जेका अलाह साईं जे तरफ़ां आहे तरतीब उहा ॿुधायां। पहिरियों अलाह साईं जी वहदानियत आहे, सही, पोइ नबूअत आहे, सही, पोइ अक्सर माण्हू मौलाना साहिब बि चवंदा आहिनि त पोइ ख़िलाफ़त आहे, मां जो न पोइ इमामत आहे। उहो मां क़ुर शरीफ़ में ॿुधाए सघां थो। इमामत खां पोइ छा आहे, पोइ विलायत आहे, विलायत खां पोइ ख़िलाफ़त आहे। हाणे नबूअत बि अलाह साईं जी तरफ़ां अता थींदी आहे, इमामत बि अलाह साईं जी तरफ़ां अता थींदी आहे, विलायत बि अलाह साईं जी तरफ़ां अता थींदी आहे। ख़िलाफ़त चूंड आहे, ख़िलाफ़त चूंड थी आहे, सभिनी खे इहा ख़बर आहे। उनजो तशरीह बि आहे, लिमिटेड प्रोग्राम आहे। उहो ख़िलाफ़त जेका आहे सा जेका चूंड थी आहे हज़ूर सल्लल्लाहु जे वञण खां पोइ, उहो 2 ॾींहंनि खां पोइ वञी फाइनल थियो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जो। हाणे इलाही शयूं हिते ख़तमु थियूं थी वञनि। असां में जेके तज़ादात आहिनि मां न ॻाल्हाईंदो आहियां उन ते, पर मां सिर्फ़ु इशारतनि ॿुधाईंदो आहियां त इन में जेकॾहिं तव्हां नबूअत अलाह साईं अता कंदो आहे, इमामत अलाह साईं अता कंदो आहे, विलायत बि अलाह साईं। ख़िलाफ़त ते आहे न त पहिरियों हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु जो हक़ हो, हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु विलायत में आहे। उनजी फ़ज़ीलत, उनजी इल्मियत, उनजी शुजात, उनजी जहाद, उहे किथे बि तव्हांखे न मिलंदो।
ऐं मुख़्तसरनि हक़ीक़तूं ॿुधाइणु खपनि। तव्हांखे हींअर जेको मौलाना जमील साहबु आयो आहे उन इलाही शयूं वाज़े कयूं ऐं इलाही शयुनि जी माण्हुनि खे ख़बर पई आहे, उन फ़िके वारनि खे बि त हक़ीक़त छा आहे। हक़ीक़त इहा ई आहे त ॾिसो न, हज़ूर सल्लल्लाहु जे करे दुनिया ख़लकी वई आहे ऐं पंजतन पाक के जेके शयूं मिलियल आहिनि उहे कंहिंखे बि न आहिनि। पहिरियों जेको मोबाइल थियो आहे क़ुर शरीफ़ जे ॿिए सिपारे में आहे त यहूद नसारनि सां, त उन्हनि चयो त तव्हां पंहिंजा मर्द वठी अचो, असां पंहिंजा मर्द वठी अचूं, तव्हां पंहिंजियूं औरतूं वठी अचो, असां पंहिंजियूं औरतूं वठी अचूं, तव्हां पंहिंजी औलाद वठी अचो, असां पंहिंजी औलाद वठी अचूं। त उन में वाज़े आहे त हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण विया मर्दनि में, उनजे ख़ानदान मां जेको आहे सो बीबी फातिमा औरतुनि में वई आहे, हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु विया उनजे ख़ानदान मां ऐं इमाम हसन हुसैन खे वठी विया। सुभान अल्लाह। जॾहिं उते पहुता आहिनि उन्हनि यहूद निसारनि ॾिठो त इमाम हसन हुसैन जे नेड़ मां लाटूं रोशनी उन्हनि खे कुदरती ॾिठी ऐं उहे सम्झी विया, उन्हनि जे किताबनि में मौजूदु आहे हर शइ, तव्हां इवन ते गीता में मौजूदु आहे, बाइबल में मौजूदु आहे, सभिनि किताबनि में हज़ूर साईं जूं निशानियूं हर शइ चई विया आहिनि। उहो त तव्हांखे मां ॿुधायां त मीसा के नबीन कराई आला साईं पहिरियां, मीसा के नबीन में सभिनि नबियुनि खे घुराए वियो आहे, दस्तावेज़ कयो वियो आहे, हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम गवाह आहिनि, अलाह साईं पाण उन में गवाह आहिनि। तव्हां पहिरियां वेंदव, पैगाम ॾींदव त असां खां पोइ जेको आख़िरी नबी ईंदो उन ते ईमान आणो आहे, उनजी मदद करणी आहे, ताकी हे जेके यहूदी निसारा ईसाई जेके बि उन्हनि खे ख़बर कीअं पए, इन्हनि जे नबियुनि खे पैगाम ॾिनो आहे अलाह साईं त तव्हां वञी ॿुधाईंदव, पोइ असांजो जेको आख़िरी नबी आहे उहो सारे आलम लाइ, अॻे जेके नबी ईंदा मुख़्तलिफ़ ख़ितनि लाइ मुख़्तलिफ़ क़ौमुनि लाइ ईंदा, उहो मीसा के नबीन थियो आहे। ऐं हिते बि पोइ उहे ॿियो नंबर मां तव्हांखे ॿुधायां जेका चादर ततीर आई आहे उन में बि पंतन आहिनि। अच्छा, आख़िरी ॿुधायांव त क़यामत जे जेको क़यामत जो ॾींहुं थींदो उन में ॾिसो न, हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु जन्नत ऐं जहन्नम तक़सीम कंदा, इमाम हसन हुसैन जन्नत जा सरदार हूंदा, बीबी फातिमा ज़ुहरा औरतुनि जी सरदार हूंदी, हज़ूर साहिब शफ़ात कंदा। एॾा पैगम्बर 1,24,000 जो किथे आहे। अच्छा, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तव्हां ॻाल्हि पिया करियो त अलामा साहब प्रोग्राम में मौजूद आहिनि, हमें ये बताइएगा कि अब तो हम उस दौर में पैदा नहीं हुए थे, ये हमारी बदकिस्मती है, लेकिन अब हम कैसे निस्बत जोड़ सकते हैं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से, क्या ऐसा करें हम? बहुत शुक्रिया। जैसे कि मैंने पहले अर्ज़ की कि निस्बत जोड़ने के बहुत सारे तरीके हैं। जिस तरह हम दुरूद पाक पढ़ते हैं, रोज़ाना की बुनियाद पे पढ़ें, सही। देखें, कल क़यामत के दिन ना शफात उसी की होगी जिसको आपकी निस्बत होगी, ये याद रखें। अच्छा, निस्बत होने के लिए ताल्लुक़ का होना ज़रूरी है, ठीक है। ताल्लुक़, एक मिसाल के तौर पे जब कब्र के अंदर इंसान से सवाल जवाब होगा, तो जब मेरे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम का चेहरा अक़दस सामने नज़र आएगा, अगर ताल्लुक़ होगा तो वह पहचान लेगा। सही बात है। ताल्लुक़ की बुनियाद पर ही पहचानेगा ना कि ये मेरा नबी है, ये अल्लाह का प्यारा महबूब है। और तो उसके लिए हमें ये करना है कि हमने दीन की तालीमात पर अमल करना है, सुभान अल्लाह, कुरान से वाबस्तगी रखनी है, अल्लाह के प्यारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम की प्यारी सुन्नतों पर अमल करना है। ये सुन्नतों पर अमल करने का मतलब होगा हम आका से मोहब्बत करते हैं, उनका जिक्र करते रहते हैं, उनके काम जो बताए हुए हैं वो करते रहते हैं, यही तो निस्बत है, यही तो ताल्लुक है। अल्लाह पाक पाण करीम जी सुन्नतुनि ते अमल करणी तौफ़ीक़ अता फरमाए। मौलाना साहब ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त क़ुरान पाक खे बि टाइम ॾियणु घुरिजे, न सिर्फ़ु ईअं ई पढ़णु घुरिजे बल्कि उनखे तफ़सीली ऐं सम्झाणीअ समेत पढ़णु घुरिजे, उनजो तर्जुमो छा आहे। तर्जुमे सां गॾु पढ़ण जो ई असल फ़ाइदो हूंदो। पाण वटि वरी ईअं थी वियो आहे त क़ुरान पाक खे कंहिं अहम जेको आहे सो कंहिं कम में जॾहिं पाण को इफ़्तिताह कंदा आहियूं, को नओं सवण कंदा आहियूं, पाण को पोइ क़ुरान खानी कंदा आहियूं या को नओं कारोबार शुरू कंदा आहियूं, क़ुरान खे पाण इन कमनि लाइ रखी छॾियो आहे। क़ुरान पाक खे रोज़ जी बुनियाद ते पढ़िजे, सम्झिजे ऐं ईअं सजाए करे रखण खां बहितर आहे त पाण पढ़ूं उनखे। त क़ुरान पाक तव्हांखे असांखे तमामु घणो फ़ाइदो पियो। जी, माना पढ़ण सां हिदायत आहे। वाह वाह वाह, सही था चओ, माना पढ़ण लाज़मी आहे। हाणे नातीअ कलाम भला ॿुधूं पाण। जी बिल्कुलु, अली ब्रदर्स मौजूद आहिनि, उन्हनि जी तरफ़ हलूं। सुभान अल्लाह। बज़्म महबूब सजाने में मज़ा आता है,
بزم محبوب سجانے میں مزہ آتا ہے، نعت سننے میں سنانے میں مزہ آتا ہے، نعت سننے میں سنانے میں مزہ آتا ہے، بزم محبوب سجانے میں مزہ آتا ہے، شاہی خانوں سے وہ کرتے ہیں ضیافت ایسی، شاہی خانوں سے وہ کرتے ہیں ضیافت ایسی، ٹکڑے دربار، ہاں ٹکڑے دربار کے کھانے میں مزہ آتا ہے، ٹکڑے سرکار کے کھانے میں مزہ آتا ہے، بزم محبوب سجانے میں مزہ آتا ہے، اور لوٹنے والوں کو آیا ہے نہ آئے گا کبھی، لوٹنے والوں کو آیا ہے نہ آئے گا کبھی، جو فقیروں ہاں جو غریبوں ہاں جو مسکینوں کو لٹانے میں مزہ آتا ہے، جو فقیروں کو لٹانے میں مزہ آتا ہے، بزم محبوب سجانے میں مزہ آتا ہے، کہ ڈرتا رہتا ہوں تماشا نہ بنا لے دنیا، ڈرتا رہتا ہوں تماشا نہ بنا لے دنیا، آنسو چھپ چھپ آنسو چھپ چھپ کے بہانے میں مزہ آتا ہے، آنسو چھپ چھپ کے بہانے میں مزہ آتا ہے، بزم محبوب سجانے میں مزہ آتا ہے، نعت سننے میں سنانے میں مزہ آتا ہے، بزم محبوب سجانے میں مزہ آتا ہے۔ کیا کہنے جی، ہمیں یہ بھی معلوم ہو گیا کہ آپ کو سننے میں لوگوں کو بھی مزہ آتا ہے، بالکل تمام بہترین آواز، بہت ہی پیارا انداز ماشاءاللہ۔ ऐं आख़िरी जेको बंदि हुयो न त टिंडियूं था त मथां दुनिया तमाशो करे, इन जे करे लिकी लिकी रोअण जो मज़ो आहे। सो जेको पाण जेकॾहिं इन ॻाल्हि खे ईअं ॻंढियूं त पाण जेकॾहिं आम माण्हू खे का ॻाल्हि ॿुधाईंदा आहियूं त ज़ाहिरी आहे उहो ठठो लॻंदो, ॾुखु जेकॾहिं ॿुधाईंदासीं त ॿियनि खे ॿुधाईंदो, का परेशानी ॿुधाईंदासीं ॿियनि खे ॿुधाईंदो, अॼुकल्ह परेशान अथई, अॼुकल्ह हे मसइलो अथसि। सो इन खां बहितर न आहे त पाण पंहिंजे रब करीम सां डायरेक्ट वास्तो हुजे, निस्बत जी ॻाल्हि निकिती, पाण करे अकेला रोईंदा ई न आहियूं, हा न, अल्लाह ताला गॾु हूंदो, उनखे ॿुधायो त किथे तव्हांखे शर्मसारी महसूस न थींदी, ॿिए खे ॿुधाईंदो त शर्मसारी महसूस थींदी, सुभाणे उहे ॻाल्हियूं ॿियनि ताईं पहुचंदियूं, तव्हांखे वरी पहुचंदियूं, पोइ तव्हां हर्ट थींदव, सो ॾुखिया थींदव। इन खां बहितर आहे त अलाह पाक सां ॻाल्हायो, उनखे पाॾायो, उनखे पंहिंजूं परेशानियूं ॿुधायो। अलाह पाक खे हूअं सॼी ख़बर आहे, पर ॿाॾाइणु सुठो लॻंदो आहे उनखे। हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं, मोटी ईंदासीं, गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान।
जी वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक मोटी आयासीं तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे सलाम रमज़ान बसि हिन आख़िरी ब्रेक में वरी कल्ह वारी ॻाल्हि कंदुसि त अची पहुता आहियूं इफ़्तार जो वक़्तु थियण वारो आहे घबराइजो न अलाह पाक तव्हांजो रोज़ो क़बूल फरमाए आमीन आमीन सो वेंदे वेंदे कुझु अञा नसीर साहिब खां कम जी ॻाल्हि पुछा कंदासीं जी बिल्कुलु कम जी ॻाल्हि पुछा कयूं था नसीर साहिब असांखे ॿुधाइजो त पाकिस्तान जी छा अहमियत आहे जिथे असां रही रहिया आहियूं मां तव्हांखे ॿुधायां त हिन भलारे महीने जे निस्बत सां हिन मुल्क जी वॾी अहमियत आहे पहिरियों त इस्लाम जे नाले सां आज़ाद थियो आहे ऐं रमज़ान अल मुबारक जी 27वीं राति हुई लैलतुल क़द्र जी राति ते आज़ाद थियो आहे ऐं अलाह ताला जे तरफ़ां जेके नेमतूं अलाह साईं ॾिनियूं किथे बि न आहिनि कंहिं दुनिया में न आहिनि ऐं दुनिया जो मां हिनखे गेटवे चवंदो आहियां इहो तफ़सील वरी ॿिए प्रोग्राम महिरबानी वॾी महिरबानी तव्हांजी नसीर साहिब ॾाढो सुठो तव्हां सां मिली करे लॻो असांखे तव्हांजूं ॻाल्हियूं गुफ़्तगू ॿुधी करे बहितर महसूसु कयोसीं मौलवी साहिब बहुत शुक्रिया आपका आप भी हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए आख़िर में असां इन्हनि भाइरनि खे बि ॿुधंदासीं पर इन खां पहिरियां असांजी ॿुधो त करशी जामे श्री वारा असां ताउन फरमाए था इन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में करशी जामे श्री ॾाढो सुठो मिठो शरबत आहे भलो शरबत आहे सभु पीअंदा आहिनि करशी जामे श्री जो इहो स्लोगन बि आहे करशी जामे श्री सभु पीते हैं माना पिरे चयो सभु पीते माना पिरे पीए थी आऊं पीअंदो आहियां ऐं अफ़्तार ऐं जेको आहे सो सहर हुजे करशी जामे श्री न हुजे त मज़ो न ईंदो आहे थोरी देरि में असां बि जॾहिं इफ़्तारी कंदासीं त करशी जामे श्री जो दस्तरख़्वान सजंदो करशी जामे श्री ख़ालिस अर्क सां तयारु थींदो आहे पाणीअ जो हुन में हिकिड़ो फुड़ो बि मिलायल न आहे ॻाढ़ो शरबत बि आहे साओ शरबत बि आहे जेको तव्हांखे वणे टेस्टिंग ऐं चेकिंग जा जेकी मरहला आहिनि उहे बि तमामु घणा ज़बरदस्त आहिनि तव्हांखे पहिरें वधीक ॿुधाईंदी बिल्कुलु चेकिंग जा मरहला अव्हांखे पहिरीं ॿुधाईंदी हलां त 265 मरतबा जेको आहे इनखे चेक कयो वञे थो पोइ अव्हांजे हथनि में अचे थो ईअं न सम्झो त डायरेक्ट तव्हांजे हथनि में मिले थो ही प्योर ठहियल आहे 100% प्योर जेको आहे संदल ऐं अर्कियात सां ठहियल आहे ऐं इन खां जेके शुगर फ्री जा ॿुधाया त शुगर फ्री खे 275 मरतबा चेक करे पोइ अव्हांजे हथनि में अचे थो मतिलबु जेके शुगर जा पेशेंट्स आहिनि उन्हनि खे पहिरीं त इहा फ़िक्र हूंदो त असां छा पीऊं ऐं मिठो पी सघूं था या न त तव्हां जी शुगर फ्री बि आहे बिल्कुलु ऐं उन खां अलावा जेकॾहिं अव्हां इहो महसूसु करियो पिया त अव्हांजी तबियत ख़राबु आहे अव्हांजी तबियत नासाज़ आहे ऐं अव्हांजी जेके इबादतुनि में ख़लल पैदा पियो थिए त पोइ टेंशन न वठिजो छो जो करशी जो जेको आहे जोहर जो शानदार मार्केट में आहे ऐं हींअर जो न आहे इहो शुरू जो आहे काफ़ी अरसे खां आहे ऐं तमामु बहितरीन तॾहिं हूंदो हो ऐं तॾहिं बि उहो सभु पींदा हुआ जेको जोहर जो शांदो आहे उहो तव्हां चांहि में बि विझी पी सघो था उन खां अलावा तव्हां खीर में बि विझी पी सघो था उनजा 2 खां 3 फ्लेवर्स आहिनि शुगर फ्री बि उनमें मौजूदु आहे मतिलबु करशी जेको आहे उहो इन शइ जो बिल्कुलु ख़्यालु रखे थो ताकी उनखे सभु यूज़ करे सघनि हिकु ॿिनि लाइ न आहे सभिनी लाइ आहे ऐं उन खां अलावा चॉकलेट फ्लेवर बि आहे ॿारनि लाइ हनी जेको सभु यूज़ करे सघंदा ॿार हुजे वॾो हुजे सभु जंहिंखे वणे सो करशी जामे श्री पीअंदा कयो ऐं करशी जोर जो शांदो वापराईंदा कयो सिहत तव्हांजी बहितर रहंदी बिल्कुलु इन खां सवाइ असांजे अॼोके प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में जेको ताउन फरमायो आहे उहो आहे शफ़क़ कुकिंग ऑयल वारनि जो शफ़क़ कुकिंग ऑयल मार्केट में ताज़ो ब्रांड आहे पर ॾाढो ज़बरदस्त आहे तव्हां जेकॾहिं पंहिंजे सिहत जे मामले में परेशान रहंदा आहियो त यार गिव या जेको कुकिंग ऑयल आहे उहो कहिड़ो वठिजे जेको सिहत जे लाइ फ़ाइदेमंद हुजे तव्हांखे असीं रिकमेंड कयूं था त शफ़क़ कुकिंग ऑयल मार्केट में अची वियो आहे परेशान थियण जी हाणे ॻाल्हि न आहे तव्हांजो जेको कोलेस्ट्रोल आहे उहो बि कंट्रोल में रहंदो फैट ऐं कोलेस्ट्रोल खां पाक आहे ऐं गॾो गॾु तव्हांखे इहो ॿुधायूं त ओमेगा 3 इन खां सवाइ ॿियूं ख़ुशूसियतूं बि हिन में शफ़क़ कुकिंग ऑयल में शामिल आहिनि शफ़क़ कुकिंग ऑयल में विटामिन्स जो तइदाद बि तमामु घणो आहे पर तव्हांखे ख़बर आहे न कहिड़ियूं कहिड़ियूं जी बिल्कुलु विटामिन जेके नाव तव्हांखे ॿुधाईंदी आहे ए ई ऐं डी मौजूदु आहे ए ई डी 3 विटामिन जेके आहिनि उहे तमामु ज़रूरी आहिनि असांजी बॉडी लाइ त पोइ शफ़क़ कुकिंग ऑयल जो इस्तेमालु ज़रूरु करियो ऐं अव्हांखे इहो बि ॿुधाईंदी हलां त ही सर्टिफाइड आहे WHO खां जेके इंटरनेशनली फूड सर्विसिस खां सर्टिफाइड आहे त तव्हां ईज़ीली इनखे यूज़ करे सघो था जेकॾहिं सहरी में इफ़्तारी में सहरी में जेकॾहिं असां ही पराठा या जेकॾहिं का चिकनी शइ खायूं था त उन में अगरि अव्हां जी सणभ वारी शइ असां जेकॾहिं खायूं था त तव्हां जो इस्तेमालु करियो तव्हांजे जेको आहे उहो हाउ ते ॿार बि न रहंदो ऐं तव्हां ईज़ीली जेको बि कमु करणु चाहियो करे सघो था सही सो शफ़क़ कुकिंग ऑयल वारनि जो हिकिड़ो स्लोगन आहे त नई सुबुह का आगाज़ सो सुबुह जे आगाज़ में ई ज़ाहिर आहे त रूटीन शुरू थिए थी ज़िंदगी जो कार वहिंवार शुरू थिए थो त नेरनि खां स्टार्ट वठूं था पाण सो शफ़क़ कुकिंग ऑयल में शयूं ठाहियो खाधा पचायो सुठी नेरनि कयो सुठो मांझांदो कयो ऐं राति जी मानी बि ठीकु ठाक सुठी तरीक़े सां जेकॾहिं भली पचाए ऐं सुठी सिहत जेकॾहिं तव्हांखे वठणी आहे त पोइ शफ़क़ कुकिंग ऑयल वठो अॼु जेकॾहिं तव्हां सौदो सामान वठो था त हुन में लिस्ट में लिखी छॾियो शफ़क़ कुकिंग ऑयल जी कल तव्हां लिखियो सो अलाह साईं तव्हांजे चपनि ते बि टहक सलामत रखे सलामत रखे हयाती हूंदी त सुभाणे वरी इनशाअल्लाह पिर सईद ऐं इरशाद जागीराणी बि हिते मौजूदु हूंदासीं तव्हां सां कचहरी कंदासीं ऐं तमामु घणी दीनी दुनियावी कचहरी थींदी आख़िर में वेंदे वेंदे इन्हनि जेकी भाइर दोस्त आया आहिनि 3 ॼणा
हैदर अली ॾाढो ब्रदर्स सुठो पहिरियां बि अंदाज़ ॿुधायो अथऊं ऐं हाणे बि असीं चाहियूं था त अहिड़ो ई सुठो अंदाज़ उन्हनि खां वरी ॿुधूं। सो इहो अंदाज़ आख़िर ताईं ॿुधिजो, असांखे इजाज़त ॾियो असां पारां। अल्लाह भाई अल्लाह ने के सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।